नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं त ज़िलो दादू शहर में वडेरे गुलाम शबीर ख़ान अबड़ो सां संदसि वॾे भाउ राणो ख़ान अबड़ो जी वफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। जॾहिं त इन्हीअ मौक़े ते पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर जे जनरल सेक्रेटरी ऐं अॻूणे MPA सरदारज़ादा ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो अबड़ो दादू शहर पहुची करे वडेरे गुलाम शबीर अबड़ो सां संदसि वॾे भाउ जी वफ़ात ते ताज़ियत कई आहे ऐं गहरे ॾुख जो पिणु इज़हार कयो। नाज़रीन अबड़ा बरादरी जे चीफ सरदारज़ादे ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो अबड़ो ताज़ियत खां बाद ॻाल्हाईंदे चयो आहे त अबड़ा बरादरी समेत हर दोस्त वर्करनि कारकुननि ऐं वास्तेदारनि माण्हुनि जे ॾुख सुख में शरीक थियणु फ़र्ज़ सम्झंदो आहियां ऐं कोशिशि कंदो आहियां त बरादरी वारनि वास्तेदारनि जे ॾुख सुख में शरीक थियां ऐं मां पंहिंजे तक में त मुखालिफ़नि जे बि ॾुख सुख में शरीक थींदो आहियां। वधीक नाज़रीन सरदारज़ादा ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो अबड़ो मरहूम जी बख़्शिश लाइ पिणु दुआ घुरी ऐं ॿिए पासे वडेरे गुलाम शबीर अबड़ो सां तक जे MPS MNS ऐं सियासी समाजी शख़्सियतुनि समेत वॾे तइदाद में इलाइक़े वासियुनि पारां ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे।